मुझा दोस्तो अज़ीज़ो जेको किताब चवन था शाया कयो भले आम करे मानुन के बुधायो नाले कुरान जेते दियो त कुरान था विरहायो पिया उन्हीं में मूं तव्हां के बुधायो लिखियल आ त जिथे रसूलुल्लाह जी कुरान में बिशारत आ त मोहम्मद मुस्तफ़ा नबी आ उते बे नबी जी भी आहे त मिर्ज़ो भी माज़ अल्लाह नबी आ उहे चवन था कुरान में लिखियल आ जेको कुरान जे जेको मोहम्मद करीम के आखिरी नबी मञे उहो गुमराह आ उहे उन्हीं में जेको किताब तव्हां के कुरान करे पेश कन था उन्हीं में लिखियल आ चवन था पिया नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खां पियो ॿियो नबी अची सघे थो जेको न मञे उहो गुमराह आ जेको तव्हां खे कुरान करे पेश कन था उन में इहो लिखियल आ माज़ अल्लाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुर्दा कोन ज़िंदा कंदो हो जेको सच्चो कुरान आ उन में लिखियल आ त ईसा अलैहिस्सलाम पखी ठाहे उॾारींदो हो मुर्दा ज़िंदा फरमाईंदो हो जेको तव्हां खे हू कुरान करे पेश कन था उन में लिखियल आ मोहम्मद मुस्तफ़ा माज़ अल्लाह हकीर आ पर जेको कुरान हकीकी आ उन में लिखियल आ मोहम्मद मुस्तफ़ा जे मट न को थियो आ न को थींदो मुस्तफ़ा आखिरी नबी आ जेको हू तव्हां खे किताब कुरान करे पेश कन था उन में मौजा अदा लिखियल आ ईसा अलैहिस्सलाम माज़ अल्लाह वफ़ात करे वियो आ जेको सच्चो कुरान रब नाज़िल कयो आ उन में लिखियल आ त ईसा अलैहिस्सलाम खे रब पाक आसमाननि ॾांहुं खणाए वरितो आहे ऐं उहो हयात आ मौजा अदा एतिरो ॾिसो फ़र्क़ु आहे ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे ऐं इहो असां चऊं था क़ुरान उहो ई आहे जेको रब पाक नाज़िल कयो आहे ऐं इन में तब्दीली कॾहिं बि कान थींदी असां मुस्लमान आहियूं असांजी खून जो आख़िरी क़तरो बि रब्बुल आलमीन जे कलाम तां क़ुर्बान आहे चओ इंशा अल्लाह।